घणा माण्हू खणी केतिरो बि जल्दी सुम्ही पवनि पर सुबुह उथण वक़्त खेनि ॾुखियाई थींदी आहे। मुक़ररु वक़्त ते उथणु ॾुखियो लॻंदो आहे पर निंड खे छॾे उथिजे त सॼो ॾींहुं तबियत में सुस्ती वारी कैफ़ियत रहंदी आहे। हर को चाहींदो आहे त हू सुबुह उथी ख़ुशगवार तरीक़े सां उथे ऐं सॼो ॾींहुं ताज़गीअ सां कमु कंदो रहे ऐं सुस्ती ऐं थकावट खां बचे। सभई हर मुमकिन कोशिशि कंदा आहिनि त पंहिंजी निंड पूरी कनि ऐं सुबुह सवेर उथनि, पर पोइ बि निंड जे करे सुस्ती वारी कैफ़ियत रहंदी आहे। अहिड़ियूं ॻाल्हियूं ॼाणणु ज़रूरी आहिनि जिन ते अमल करण बाद सुबुह जी शुरूआत भरपूर तरीक़े सां करे सघंदा। सुबुह जल्दी उथण लाइ हर को अलार्म क्लॉक इस्तेमालु कंदो आहे, पर उन जे बावजूदि पंहिंजे मुक़ररु वक़्त ते उथी न आहे सघंदो। इन लाइ अव्हां कोशिशि करियो त अलार्म खे पाण खां परे रखो त जीअं उन खे बंदि करण लाइ अव्हां खे लाज़मी उथणो पवे। ईअं करण सां अव्हां जो जिस्म हरकत में अची वेंदो। राति जो सुम्हण खां अॻु पाणी या खीर जो गिलास लाज़मी पीओ। निंड खे भरपूर बणाइण लाइ अव्हां कमरे में ऊंधा करे सुम्हो त जीअं सॼी राति अव्हां पुरसकून तरीक़े सां निंड करे सघो ऐं जॾहिं सुबुह उथो त निंड वारी कैफ़ियत तारी न हुजे। निंड कंदे वक़्तु अहिड़ो कंबल या चादर चूंडियो जेका अव्हां जे जिस्म खे घुर्बल गरमाइश ॾिए। ईअं करण सां अव्हां राति में पुरसकून निंड करे सघंदा ऐं सुबुह जो चुस्तीअ सां उथंदा। जेकॾहिं अव्हां खे राति जो निंड करण में ॾुखियाई थिए थी त अव्हां निंड करण खां अॻु मुताले जी आदत इख़्तियार करियो। कोशिशि करियो त मुतालियो ऑनलाइन करण बदिरां कंहिं सुठे ऐं दिलचस्प किताब जी चूंड करियो। सुबुह जे कमनि कारनि खे प्लान बि करे सघिजे थो। कंहिं बि दिलचस्प शइ ते ध्यानु ॾियो जंहिंसां अव्हां खे सुबुह जो उथण में मज़ो अचे या अहिड़नि कमनि जी लिस्ट ठाहियो। राति जो सुम्हण खां अॻु कोशिशि करियो त कंहिं सां फ़ोन ते ॻाल्हाइण खां पासो करियो ऐं पंहिंजो फ़ोन बंदि रखो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk